सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भलीकार। असां दर्जे 5 जी साइंस जो पहिरियों बाब पढ़ी रहिया आहियूं, जेको जानदारनि जी दर्जाबंदी जे बारे में आहे। गुज़िरियल पीरियड्स में असां जानदारनि जा मुखिया ग्रुप ऐं उन्हनि जो तारुफ़ पढ़ियोसीं। अॼोके पीरियड में असां ॿूटनि जे बारे में पढ़ंदासीं। हिन धरती ते जेकी बि ॿूटा मौजूदु आहिनि, से सभई गॾिजी पंहिंजो अलॻि दुनिया ठाहींदा आहिनि, जंहिंखे ॿूटनि जी दुनिया या प्लांट्स किंगडम चइबो आहे। ॿूटा जानदार ऐं साह वारा आहिनि, पर इहे ॿियनि साह वारनि खां घणो मुख़्तलिफ़ आहिनि, छो त इहे पाड़ हणी हिकु जाइ ते बीहंदा आहिनि ऐं पंहिंजो नसल सन्हड़नि दाणनि या ॿिजनि ज़रिए वधाइनि था। ॿूटा पंहिंजी खुराक पाणी, सिज जी रोशनी, कार्बन डाइऑक्साइड, पाणी ऐं उन्हनि जे पननि में मौजूदु साए मादे यानी क्लोरोफिल जी मदद सां तयारु कंदा आहिनि। ॿूटनि जे हिन तरह सां खुराक ठाहिण वारे अमल खे ज़ियाई अमल या फोटोसिंथेसिस चइबो आहे। ॿूटनि जे बारे में ॼाण हासिलु करण लाइ सवलाई ख़ातिर ॿूटनि खे ॿिनि वॾनि ग्रुपनि में विरहाए उन्हनि जी दर्जाबंदी कई वई आहे। उन्हनि ग्रुपनि में हिकिड़ा गुलदार ॿूटा ऐं ॿिया बेगुल ॿूटा शामिल आहिनि। गुलदार ॿूटा गुल झलींदा आहिनि। हीअ ॿूटा पंहिंजो नसल पंहिंजे ॿिजनि वसीले वधाईंदा आहिनि ऐं उहे ॿिज वरी उन्हनि जे मेवे जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि। हिननि ॿूटनि खे हक़ीक़ी पाड़ूं, थुड़ ऐं पन हूंदा आहिनि। हीअ ॿूटा धरती ते हर हंधि मौजूदु हूंदा आहिनि। गुलदार ॿूटनि खे वरी ॿिनि वॾनि ग्रुपनि में विरहायो वियो आहे, जिन मां हिकु ॿिज पन वारा ॿूटा, यानी कि जिन जो फुटण महिल सिर्फ़ु हिकिड़ो पन ज़ाहिर थिए थो, जीअं मकई, चांवर, कणिक वग़ैरह, ऐं ॿिया वरी ॿ ॿिज पन वारा ॿूटा, यानी कि उन्हनि जो फुटण महिल ॿ ॿिज पन ज़ाहिर थींदा आहिनि, मिसाल तौरु अंब, लीमू, चणा ऐं चवणा वग़ैरह। जॾहिं त बेगुल ॿूटा गुल न आहिनि झलींदा। हिननि मां के ॿूटा सड़नि दाणनि जे ज़रिए पंहिंजी नसल वधाईंदा आहिनि। हिननि ॿूटनि खे बिना ॿिज वारा ॿूटा बि चइबो आहे, मिसाल तौरु फ्रेंड्स ऐं मोसिस वग़ैरह। हिननि मां के ॿूटा ॿिजनि ज़रिए पंहिंजो नसल वधाईंदा आहिनि। हिननि ॿूटनि खे ॿिजदार ॿूटा बि चइबो आहे, मिसाल तौरु कोनीफर्स वग़ैरह। मोसिस खां अलावा ॿियनि सभिनी ॿूटनि खे हक़ीक़ी पाड़ूं, थुड़, डांडियूं ऐं पन बि हूंदा आहिनि। हिन क़िस्म जा ॿूटा नालियुनि ऐं पाइपनि जे भरिसां घिमियल मिटी में फुटंदा ऐं वाध कंदा आहिनि। ॿारो, पहिरियों बाब पुॼाणी ते पहुतो। हिन बाब में असां जानदारनि जी दर्जाबंदी करणु सिखीसीं ऐं असां इहो पिणु पढ़ियोसीं त जानदारनि जी दर्जाबंदी छो ज़रूरी आहे। असां पढ़ियोसीं जानदारनि जी दर्जाबंदी 5 वॾनि ग्रुपनि में कई वई आहे, जिन में ॿूटा, बैक्टीरिया, अलजी, फंजी ऐं जानवर शामिल आहिनि। असां इहो बि पढ़ियोसीं त ॿूटनि खे वरी 2 वॾनि ग्रुपनि में विरहायो वियो आहे, जिन में हिकिड़ा गुलदार ॿूटा ऐं ॿिया वरी बेगुल ॿूटा। जॾहिं त गुलदार ॿूटनि खे वरी 2 ग्रुपनि में विरहायो वियो आहे, जिन मां हिकु ॿिज पन वारा ॿूटा ऐं ॿिया वरी 2 ॿिज पन वारा ॿूटा। साॻी तरह वरी जानवरनि खे 2 वॾनि ग्रुपनि में विरहायो वियो आहे, जिन मां हिकिड़ा बिना कनघे वारा जानवर आहिनि ऐं ॿिया वरी कनघे वारा जानवर आहिनि। असां इहो पढ़ियोसीं त कनघे वारनि जानवरनि खे अॻिते हली 5 वॾनि ग्रुपनि में विरहायो वियो आहे, जिन मां हिकिड़ा मच्छियूं, खुश्की ऐं पाणी ॿिन्ही ते रहंदड़ जानवर, पखी, रेड़ियूं ॾींदड़ ऐं मैमल शामिल आहिनि। जॾहिं त बिना कनघे वारे जानवरनि में जीत ऐं कीड़ा अची वञनि था। उमेद त तव्हां जानदारनि जी दर्जाबंदी जे बारे में मुकमल ॼाण हासिलु करे वरिती। अॻे बाब में वरी ॻाल्हायूं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।